सूबे में हर्षालग पीर बादल जे हाई स्कूल में सिंध एजुकेशनल फोरम पारा बेस्ट टीचर अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में उस्ताद मोहम्मद इसहाक चांडियो के बेस्ट अवार्ड दिनो वियो। रिपोर्ट मूजिब अहमदपुर लग गवर्नमेंट हाई स्कूल पीर बादल में सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर जे चेयरमैन ज़हीर अहमद लाड़क, वाइस चेयरमैन मोहम्मद तारिक महेसर ऐं ॿियनि अॻुवाणनि पारां बेस्ट टीचर अवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में हाई स्कूल पीर बादल जे मेहनती उस्ताद मोहम्मद इसहाक चांडियो खे बेस्ट अवार्ड ॾिनो वियो। उन मौक़े ते उस्तादनि जी तंज़ीम गस्टा जे अॻुवाणनि गुलबहार कटोहर, नबी बख्श गबोल, मोहम्मद यासीन चांडियो, खादिम हुसैन मंगणी जो, टीओ किंगरी नूरुल हासेतो, टीओ कोटडे जी मैडम रज़िया, उस्ताद अयाज महेसर, उस्ताद मुश्ताक लाड़क, सैयद शाह मर्दान शाह, उस्ताद खालिद हैदरफुल पोटो, उस्ताद विंदर अली चांडियो ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि स्टेप फाउंडेशन जे चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच, तस्लीम अहमद कोराई, यूसी पीर बादल जे अॻूणे चेयरमैन रईस कुर्बान अली चांडियो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन ख़िताब कंदे उस्ताद मोहम्मद इसहाक चांडियो जे ॾिनल तालीमी ख़िदमतुनि जी वाखाण कई ऐं खेसि तोहफ़ा पेश कया विया ऐं सिंध एजुकेशनल फोरम खैरपुर जे अॻुवाणनि तरफ़ां आयल सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े एजुकेशन जा ऑफिसरनि ऐं उस्तादनि खे सिंध जी सूखड़ी अजरक उठाया विया। असांखे पढ़ाइनि था, असांखे तालीम सां गॾु तरबियत ॾियनि था, उहे असांजी नज़र में सभु बेस्ट आहिनि। माउ पीउ जो ऐं उस्ताद जो दर्जो अहिड़ो आहे जंहिंजे लाइ अल्फाज़ खुटी वेंदा, तारीफ़ न खुटंदी, छो जो उस्ताद ई आहे जंहिंजे करे अॼु मां हिते बीठी आहियां। इहे उस्ताद ई आहिनि जंहिंजे करे डॉक्टर साहब हिते वेठो आहे, इहे उस्ताद ई आहिनि।